दोस्तों अॼु हिकु नई इंफॉर्मेटिव वीडियो सां असां पंहिंजे चैनल सिंध टेक इंफो ते अव्हांखे भली कार चऊं था। दोस्तों यूरोप पे वारनि पंहिंजे कस्टमर्स लाइ पंहिंजे यूज़र लाइ 15 सऊदी रियाल कैशबैक ऑफर जी शुरूआति कई आहे। हीअ ऑफर इंटरनेशनल ट्रांज़ैक्शन ते आहे, लोकल परचेजिंग या शॉपिंग ते या लोकल ट्रांज़ैक्शन ते न आहे, सिर्फ़ु इंटरनेशनल ट्रांज़ैक्शन ते आहे। हीअ ऑफर कॾहिं खां वठी केतिरे ताईं आहे ऐं हिन जा टर्म्स एंड कंडीशन छा आहिनि ऐं हीअ जेका असां केतिरा % आहे, सो तफ़सील सां अव्हांखे असां हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। सो महिरबानी करे वीडियो खे मुकमल ॾिसंदा ऐं अगरि वीडियो पसंदि अचे त असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं हीअ मालूमात ॿियनि दोस्तनि ताईं पहुचाइण लाइ वीडियो खे शेयर कंदा। ऐं अगरि अव्हां नईं मंझां असांजो हीउ चैनल ॾिसी रहिया आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे वॼाए छॾींदा त जीअं वक़्तु सिर अव्हां ताईं अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियो असांजूं पहुची सघनि। दोस्तों असां पंहिंजी यूर पे जी ऐप खे ओपन कंदासीं। असां पंहिंजी यूर पे जी ऐप खे ओपन करण लाइ पंहिंजो हिन में पासवर्ड हणंदासीं। दोस्तों हीअ असांजो यूर पे खोली अव्हां ॾिसी सघो था। होम पेज ते मोबाइल डिस्प्ले ते अव्हां ॾिसी सघो था। हीअ लिखियो पियो आहे 15 सऊदी रियाल। हीअ लिखियो पियो आहे अप टू 15 सऊदी रियाल कैशबैक ऑन इंटरनेशनल रेमिटेंस, यानी हीअ 15 रियाल असांखे इंटरनेशनल पैसा मोकिलण ते ट्रांज़ैक्शन करण ते असांखे 15 रियाल मिलंदा। सो इन जा टर्म्स एंड कंडीशन छा आहिनि उहे असां हलूं था ॾिसूं था। आहिनि असां प्रोमो वारे ऑप्शन खे क्लिक था कयूं। अचो दोस्तों हीअ असांजो पेज खुली वियो। हाणे मां ॾिसी था सघो इंजॉय इंस्टेंट कैशबैक ऑफ अप टू 15 सऊदी रियाल्स ऑन ऑल इंटरनेशनल ट्रांसफर्स, यानी ही कैशबैक असांखे 15 रियाल जेके आहिनि सो हर इंटरनेशनल ट्रांसफर ते मिलंदा। भई हीअ कॾहिं खां ऐं केतिरे टाइम लाइ आहे, घणनि ॾींहंनि लाइ आहे। सो हीअ लिखियो पियो आहे ऑफर पीरियड ऑफर फ्रॉम अगस्त 29 टू अगस्त 31, यानी 29 अगस्त खां 31 अगस्त, यानी बाक़ी 2 ॾियारा बचा आहिनि। सिर्फ़ु 3 ॾींहं ऑफर हुई, 1 ॾींहुं अॼु गुज़री वियो, बाक़ी सिर्फ़ु 2 ॾियारा आहिनि। हुन करे अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश अव्हां भरपूर हिन मां फ़ाइदो वठो। हाउ टू यूज़, हीअ कीअं मिलंदी, कीअं इस्तेमालु थींदी। सो ही यूज़ यूर पे वॉलेट फॉर इंटरनेशनल ट्रांसफर्स, यानी ही 15 रियाल जेके असांखे मिलंदा उहे वरी बि इंटरनेशनल ट्रांसफर लाइ जेके असांखे इस्तेमालु करणा पवंदा असांजे वॉलेट में जेके ईंदा। ऐं टर्म्स एंड कंडीशन छा आहिनि, ऑफर इज़ वैलिड फॉर 1 टाइम यूज़ ओनली, यानी ही ऑफर अव्हांखे सिर्फ़ु हिकु दफ़ो ई मिलंदी। इन 3 ॾींहंनि में सिर्फ़ु अव्हांखे हिकु दफ़ो ई मिलंदी, बार बार न मिलंदी। फ़र्ज़ु कयो अव्हां अगरि 5 चकर पैसा मोकिलियो था त अव्हांखे 5 दफ़ा न मिलंदी, सिर्फ़ु हिकु दफ़ो ई मिलंदी। उन खां पोइ आहे ऑफर अप्लाइज़ टू इंटरनेशनल ट्रांसफर्स, यानी इंटरनेशनल ट्रांसफर ते मिलंदी। असां पहिरीं बि अव्हांखे ॿुधाए चुका आहियूं त लोकल ट्रांसफर लाइ बिल्कुलु न आहे। अव्हां फ़र्ज़ु कयो सऊदी खां सऊदी जे अंदरि ई कंहिं माण्हू खे पैसा मोकिलियो था, ट्रांसफ़र कयो था, त उन ते अव्हांखे न मिलंदा। बल्कि अव्हां सऊदी खां ॿाहिरि ॿिए कंहिं मुल्क पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, नेपाल वग़ैरह अगरि अव्हां इंटरनेशनल ट्रांज़ैक्शन कंदा त उन ते ई मिलंदी। उन खां पोइ आहे द मिनिमम ट्रांसफ़र अमाउंट इज़ 50 सऊदी रियाल्स, यानी घटि मां घटि अव्हांखे 50 रियाल मोकिलिणो पवंदो। 50 रियाल खां घटि 49 रियाल त बि अव्हांखे हीअ ऑफर फ़ाइदो नथी ॾेई सघे। घटि मां घटि जेको अमाउंट आहे सो 50 रियाल हुजे। उन खां पोइ आहे कैशबैक विथ 3%, यानी 3%, यानी 15 रियाल, यानी 500 ताईं। ईअं फ़र्ज़ु कयो अव्हां 100 रियाल मोकिलियो त 3 रियाल अव्हांखे मिलंदा। 200 रियाल मोकिलियो अव्हांखे 6 रियाल मिलंदा। अव्हां 300 रियाल मोकिलियो अव्हांखे 9 रियाल मिलंदा। अव्हां 400 रियाल मोकिलियो अव्हांखे 12 रियाल मिलंदा। अव्हां 500 रियाल मोकिलींदव त पोइ अव्हांखे 15 रियाल मिलंदा। यानी अव्हां 600 रियाल मोकिलींदव त पोइ अव्हांखे 18 रियाल कोन मिलंदा, पोइ अव्हांखे साॻा ई 15 रियाल मिलंदा। खणी अव्हां पोइ 500 रियाल मोकिलियो या 5000 रियाल मोकिलियो या 2000 रियाल मोकिलियो, यानी हिन जो जेको सो आख़िरी जेका हिन जी हद आहे बसि 15 रियाल ई आहे। अव्हांखे 15 रियाल ई मिलंदा। मतिलबु तव्हां सोचो त हाणे असां अगरि 2000, 3000, 4000 रियाल मोकिलींदासीं त असांखे उन हिसाब सां मिलंदा न। हीअ जेको सो मैक्सिमम 15 रियाल ई आहे। ठीकु आहे न।